मां पंहिंजे नौजवान सिंधी नौजवाननि खे अर्ज़ु कयां थो त उहे पंहिंजे क़ौम जे लाइ पंहिंजे वतन जे लाइ कोशिशि कनि, आला तालीम हासिलु कनि, साइंसी उलूम हासिलु कनि, यूनिवर्सिटियुनि में पढ़नि, रिसर्च कनि, खोजना कनि, ॿाहिरिनि मुल्कनि में वञनि, PhD कनि, आला खां आला तालीम हासिलु कनि, साइंसदान बणिजनि, सुठा बहितरीन सियासतदान बणिजनि, पंहिंजे वतन जो सिंध जो नालो रोशन ईअं कनि। सो मां पंहिंजे नौजवाननि खे अर्ज़ु कंदुसि त उहे इल्मु पिराइनि, इल्मु हासिलु कनि, यूनिवर्सिटियुनि में उन्हनि जी फस्ट पोज़ीशन अचणु खपे। पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करण जे लाइ, पंहिंजे सिंध जो नालो रोशन करण जे लाइ उहे जदीद साइंसी टेक्निकी उलूम हासिलु कनि ऐं पंहिंजी महिनत कनि, कोशिशि कनि, लगन कनि, जंहिंसां असांजे सिंध जा आलिम, असांजे सिंध जा अकाबिर अहिड़ा बि हुया जेके मस्जिद नबवी में वेही अरबनि खे पढ़ाईंदा हुया, अरबनि जा बि उस्ताद हुया असांजे सिंध जा आलिम। अल्लाह ताला जल शानो असांजे वतन जी हिफ़ाज़त फरमाईंदो।